नाज़रीन, हिंगोरजा में सियासी समाजी धुरियुनि तरफ़ां बहरिया टाउन ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो आहे। अॻवान जो चवणु आहे त सिंध जी ज़मीनुनि ते वालार कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे सिकंदर तुनियो। सिंध प्रोग्रेसिव कमेटी ऐं सिविल सोसाइटी सॾ ते हिंगोरजा में बहरिया टाउन समेत सिंध दुश्मन मेगा प्रोजेक्ट मनसूबनि, क़ौम परस्त कारकुननि जी गिरफ़्तारी ऐं खंबे गुम कयल कारकुननि जे आज़ादीअ लाइ हिंगोरजा में एहतिजाजी रैली कढी प्रेस क्लब आॾो धरणो हयो वियो। एहतिजाज कंदड़नि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जे जेके उन्हनि जेके वसंदियूं आहिनि, क़ौमी ॻोठ आहिनि, असांजा उन्हनि ते जेके कब्ज़ा कया विया आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ु असांजो पुरअमन एहतिजाज हुयो बहरिया गेट जे आॾो, जिते हज़ारे लखे जेके सिंधी पंहिंजे मिल्कियतुनि जी मालिकीअ लाइ निकिता हुआसीं, पर उन्हनि पंहिंजो जेको असर रसूख़ ॾेखारे ऐं पंहिंजी जेका आहे पुलिस गर्दी जेका आहे सिंध हुकूमत जेका आहे नाजाइज़ी करे असांजा सिंधी कारकुन गिरफ़्तार कया आहिनि। असां उन्हनि जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत था कयूं। अहिड़े हर क़िस्म जे मनसूबे खे सिंध जे माण्हुनि जे तरफ़ां रद्द कयूं था, छाकाणि जो सिंधी माण्हू सम्झनि था त बहरिया टाउन जो जेको मनसूबो आहे इहो तरक़ीअ जे आड़ में सिंधी क़ौम खे अक़लियत में साबित करण जी हिकिड़ी साज़िश आहे। रियाज़ खे पंजाब मां खणी हिते अची अहिड़ा मनसूबा शुरू कराइण ऐं DHA अहिड़ा मनसूबा पाण बि शुरू कया आहिनि त इहे सिंध जी ज़मीन ते वाला रहे असां खां पंहिंजो वतन फुरियो वेंदो। चाहे त असांखे अक़लियत में तब्दील करे असांजे क़ौमी वजूद खे धकु हणी, जॾहिं असां अक़लियत में तब्दील थींदासीं त असांजी सिंध तां हक़ हुकुमरानी खसी वेंदी। असांजे एहतिजाजनि में तशदुद कार्रवायूं कराए त असांखे इहो कहिड़ो क़ौम खे पैगाम ॾियणु चाहियो था त क़ौम मज़ामत करे। धारी आबादकारीअ जेको हमिलो कयो थो वञे ऐं तरक़ीअ जे नाले ते असांजे ॻोठ वसंदियुनि ऐं तारीख़ मिसारण जी नाकाम कोशिशि कई थी वञे या बंदि कई वञे, ऐं उन खां पोइ जेको आहे इन आवाज़ खे जेको इन मज़ामत हिन जी जेको आहे कब्ज़े जे ख़िलाफ़ु मज़ामत पैदा थी थिए, उनखे जेको आहे मिसारण लाइ जेके माण्हू खंबे गुम करण जो सिलसिलो आहे ऐं क़ौमी अॻवाननि ऐं कारकुननि खे जेको आहे ATC जा केस आणी उन्हनि खे गिरफ़्तार करे ऐं बंदि वाइण जो जेको हीउ सिलसिलो आहे बंदि कयो वञे ऐं उन्हनि खे जेको आहे ज़ाहिर करे आज़ादु कयो वञे। एहतिजाज कंदड़नि हुकूमत खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते सिंध दुश्मन मनसूबनि खे रद्द करे गिरफ़्तार कयल जिस्कम चेयरमैन सनान कुरैशी समेत समूरनि कारकुननि खे आज़ादु कयो वञे। कैमरामैन गुलाम अकबर तुनियो सां गॾु सिकंदर अली तुनियो, आवाज़ टीवी न्यूज़ हिंगोरजा।